जलाल इरशाद फरमाए पियो ओ मुंहिंजा सोना जंहिं जंहिं जो भी मां रब आया उन्हें सभिनी जे लाइ मां तव्हां खे रहमत बनाए करे मोकिलियो आहे। अवां सभिनी जे लाइ रहमत आयो जेके मोमिन आहिनि मञण वारा आहिनि उन्हनि सां त होई भी प्यार कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाईंदो आहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। मैं तो रोज ट्राई ट्राई चार चार जलसे कर थक थक पहुंचना तुसा को केड़ा थक लगा जो हथ भी नहीं चा सकते पे आया हाथ मथे चा कर राखो बुलंद आवाज ना मोंतर को वजा कर राखो सुभान अल्लाह। अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो मां पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के मोमिनन जे तरफ मोकिलियो त रऊफुर रहीम करे मोकिलियो आहे। रऊफुर रहीम करे मोकिलियो आहे रहम करण वारा बाझ करण वारा मेहरबानी करण वारा करे मोकिलियो आहे। मोमिनन सां त रऊफुर रहीम आहिनि पर काइनात सॼी जे लाइ रहमत बणिजी आया आहिनि। उन्हनि पंहिंजनि सां त प्यार कयो आहे पर परावन सां भी उन्हें अहिड़ो त प्यार कयो अहिड़ो त प्यार कयो जो सोने लाल लतीफ़ सरकार साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि जिन इरशाद फरमायो त भलन साण भलायूं ये सबको हो भलन सां त सबको भलाई कंदो आ जेको ॿिए सां भलाई कंदो त अगलो भी उन्हीं सां भलाई कंदो आ पर लतीफ़ सरकार सही फरमाइनि पिया त भलन साण भलायूं ये सबको हो पर करे न तो जियां को बुरन साण भलायूं जिए तमाम बुरन साण भलायूं कयो इए बे के करनी कोन डायो ओ जेका माई रस्ते ते कंडा पी उछलाए जेका माई रस्ते ते शीशा पी उछलाए जेका माई हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन के तंग पी करे मुझा दोस्तों महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन रोज जदा काबे करीम जे तरफ वनन रस्ते में कंडा पिया होदा हा शीशा पिया होदा हा मुझा दोस्तों कंडा दिसी करे हुजूर अलैहिस्सलाम जन हजा बीबी दा हुआ मुझा दोस्तों हिकड़े दी में वे कंडा नजर कोन आया महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाड़े वारन का पुछा कई कयो खबर तो माई जेका रोज असा के याद कंदी आहे अज असा के उन याद छो न कयो आहे। पाड़े वारन सा इया सलूक कबो आ बच्चा पाड़ो तमाम प्यारो आ नबियन के प्यारो आ केड़ी भी आहे असा सोचो असा उनजा उम्मती असा उनते कलमो पढ़ियो आ असा पाड़े वारन सा केड़ो सलूक कयो आहे असा पानी जे वारे ते विढ़ा वेठा आयूं असा भित जी छाव ते विढ़ा वेठा आयूं रात खेडते बार विढ़न त वडा विढ़ा वेठा आहिनि असा पाड़े जी केड़ी शनास रखी असा पाड़े जी केड़ी इज्जत कया उन मदीने जे घोट अलैहिस्सलाम जिन इरशाद फरमायो बुइस्तो मुअल्लिमा मा छो दुनिया में आयो आया मुके केड़ो लाचार होते कंडन बर्दाश्त करण जो इते पत्थर खाई पंजे दंतन शहीद करायण जो उहद जे अंदर तीरनी तलवारन जो निशानो बनजर मुके केड़ी जरूरत ही मा त अल्लाह जो नूर हुस जिब्रील अलैहिस्सलाम 72000 भेरा मुझे नूर के अग में ही दिसी वरतो हुओ मा त रब जे हरीम कुदस में मौजूद हुस अर्शन का मथे हुस अर्श बाद में ठयो जिब्रील बाद में ठयो मां अग में हरी में कुदस में मौजूद हुस मुके केड़ी जरूरत आई इंसानी सूरत वठी करे दुनिया में मां आयुस मां छो आयो आया पर फरमाए बुइस्तो मुअल्लिमा मां इनी जे करे आयो आया जो तवा के सिखारिया त जिंदगी किए गुजार भी आहे
सिखारण जे लाइ आयो आहियां। खाओ कीअं, पियो कीअं, शादियूं कीअं कयो, मरणा परणा कीअं कयो, पाड़े वारे सां कीअं सलूक कयो, दोस्त सां कीअं हलो, दुश्मन सां कीअं हलो। अच्छे कारे खे सुञाणो। मां त इन्ही जे लाइ आयो आहियां। बुइस्तु मुअल्लिमा, सिखारण वारो करे मूंखे मोकिलियो वियो आहे। मां सिखारण जे लाइ आयो आहियां, मूंखां सिखो। हुजूर अलैहिस्सलाम जी ज़ात संदन सॼी ज़िंदगी सेखारण जे लाइ। वो पाण करीम अलैहिस्सलाम पाड़े सां कीअं सलूक कजे वो तरीक़ो असांखे सेखारे रहिया आहिनि। फरमान पा तो पोड़ी जेका मूंखे यादि कंदी आहे रोज़ अॼु नज़र कान थी अचे काॾे वई। माण्हू चयो बीमार थी पई, अलाह करे त मर पवे त जान छुट पवे असांजो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया न बीमार, हाँ सही बीमार, हलो हलो पिछो को पुछते से ए मेरा साईं कुर्बान वना तेरे कदमे दे मथो तक तकलीफ आने जे कंडे शीशे उछलावे रस्ते ते तुसां पुछण पे वेंदे। आप फरमाते हाँ मैं को अल्लाह से सबने जहान दे ला रहमत कर मोकलिया है। रुको इन्हें दे ला न सबने जहान दे ला। ओ पोड़ी भी तो जहान च भी रहंदी है, जहान को निकल गई। मेरी दिल च उन्हीं दिला रहम, मैं उन्हीं दिला भी रहम प्या रखे ना। आई आप फरमाते हलो मैं उनको पूछ सा। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तैयार थे। अब माई दे घर ने वो बीमार, वो पछाड़ी वाला वक्त हाणे वो पछाड़ी वेचारी सुन के भरेंदी पई है, हाणे वेचारी वञण वाली एड़े हाल माई ते बीमारी दे बिस्तरे ते आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनदे घर दे दरवाजे ते पहुंचे। घर दे दरवाजे ते पहुंचे एड़ी त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे जिस्म मुबारक जो खुशबू होंदी ही जो जे रस्ते ना गुजर किती हले वेंदे हन त ओए रस्ते भी खुशबू च महकदे रहंदे हन। अज भी मदीने पाक दे घटे जो सागी खुशबू मौजूद है। सही हाफिज साहब हुन दीदार कराए पुछो वसागी खुशबू अञा भी घटे दे अंदर मौजूद है। वह खुशबू अञा घटे जो कानी गई। उनकी मिट्टी जो आ खुशबू, उनकी घटी जो आ खुशबू, उन्हीं नाल दिल लगा तो तेरे वजूद च भी सागी खुशबू अचे वठी। दरवाजे ते पहुंचे घर खुशबू थी गया। माई लोने मारन लगी ए तो सागी खुशबू जेका रोज में कोनी घटी च नजर आंदी है। ए तो सागी खुशबू है जेका रोज में को घटी च नजर आंदी है। ए तो सागी खुशबू। सुभान अल्लाह। आवाज दिता गया असा को इजाजत मिले तो अंदर आऊं। को निकला या बाहर केर दरवाजे ते खड़ा है। इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन रहमतल लिल आलमीन शफीउल मुज़निबीन। नबियां दा सरदार, यतीमां दा यार, उम्मत दा आधार, गरीबां दा गमखार, अल्लाह दा यार। तू भी यार करेंदे मैं भी यार करेंदा हाँ। चूंडी यार करेंदे थे पिछे कहते मेरे यार जरा कोई यार ही नहीं। पर जो अल्लाह यार किताब सो तो यार किताब से ना। सुभान अल्लाह। सजे घर चे चौबोल हल गई ताजा साडे घर केर प्या आंदा है। अज असा कण केर प्या आंदा है। अज किंदे कदम साडे घर च प्या आंदे ओ जो कायनात सदी दे ला रहमत है। वो सदी रहमत साडे घर च भी आंदी है। सजा रहमत वाला नबी साडे घर खुशियां थी गया। घर दुश्मना अदावता मोहब्बत तब्दील थी गया। माई बीमारी दे बिस्तरे ते आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदर दाखिल थिए। पोड़ी निगाह मथे कित्या
आप फरमाने थे अज तू असा को याद न की असा क्या था असा हल याद करूंस तबियत किए असा देखूंस माई रोवे अर्ज भी करे तो सोना मेरे को या खबर नहीं तो को तू एडा वडा मेहरबान है मेरे को या खबर ही का नहीं मैं तो दुश्मन पे समझा पर मेरे को या खबर ही नहीं अज मेरे को खबर पई तो को ताई जरा मेहरबान न कहंदा प्यू थी सी न कहंदी माई थी सी दुश्मन को जको पुछना आवे तनी को अधिक मेहरबान केर थी सी सोना दीन धर्म छोड़ दितम पछाड़िए वजन वालिया जहन्नम सामू दत के देदा खड़ा है बेटा सोना बस मैं को कबूल करो अपनी गुलामी च मेरा खतावा माफ करो मैं को बख्श कर आवे हबीबा फरमाया तो सब कुछ बख्श कर छोड़या से पाए पाधगिची में अंगण जेब अचन अवगण ऐब कचायूं ढकण थी ढक जन इत हिकड़िया पर तोड़े लख हो जन तभी माफियों डिजन में धरा तभी हु माफ करण वारन इतरा त रहम वारा कलमो पढ़ायूं बख्शिश थी वई माई ते जन्नतियाणी बन जी वई अल्लाह फरमात मां पाने यार के सभनी जहानन जे लाए रहमत वारो करे मोकलियो आहे सभनी जहानन जे लाए चो सुभान अल्लाह अचो मुसा गजी पंजे महबूब ते सुनो दरूद पढ़दा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब बुलंद आवाज सां का भी जुबान खामोश न रहे दिसो पने यार जी दावत कई थव जरे महबूब जी दावत कई थे उनके सलाम तो पेश कयो न सल्लल्लाहु अलैहि या